मिठी गधी जी गोद मां साईं मीर मोहम्मद जूणे जो जंहिंजो ई लिखियल जेको सो ख़त हिकिड़े ब्रॉडकास्टर जो असीं पंहिंजे प्रोग्राम में कयूं था शामिल। प्यारा पुट टे सबब आहिनि जेके मूंखे ही ख़त लिखण ते मजबूर करे रहिया आहिनि। ज़िंदगी में सुठी या ख़राब क़िस्मत ऐं हादसनि जो ओचितो थियणु हिकु फितरी अमल आहे। कंहिंखे बि इहा ॼाण न आहे त हू केतिरो अरसो जीअरो रहंदो। तंहिं करे इहो मुनासिबु आहे त मां तव्हांखे पहिरीं कुझु ॻाल्हियूं चई छॾियां। मां तव्हांजो वालिद आहियां। जेकॾहिं मां तव्हांखे कुझु न ॿुधाए सघियसि त ॿियो शायदि ई को तव्हांखे ॿुधाए। जिन माण्हुनि जो सलूक तव्हां सां सुठो न हुजे तिन बाबति शिकायत न कंदा कयो। मूं खां ऐं तव्हांजी वालिदा खां सवाइ को बि माण्हू तव्हां सां सुठे सलूक हलण लाइ तयारु न हूंदो आहे। जेके माण्हू तव्हां सां सुठो सलूक कनि उन्हनि जो क़दुरु कजो ऐं उन्हनि जा शुक्रगुज़ार पिणु रहिजो। हा, अव्हांखे इन ॻाल्हि खां ज़रूरु ख़बरदार रहणु घुरिजे त हर माण्हू जी सुठे रवैये पोयां को न को मक़सदु ज़रूरु हूंदो आहे। जेकॾहिं केरु अव्हां सां सुठो सलूक करे थो उनजो इहो मतिलबु बि कोन्हे त उहो अव्हांखे पसंदि करे थो। तव्हांखे एहतियात करणु घुरिजे। तकड़ि में खेसि हक़ीक़ी दोस्त खे सम्झणु बि घुरिजे। दुनिया में को बि माण्हू अनंत नाहे, लाज़िम नाहे त दुनिया जी हर शइ अव्हांजी मिल्कियत हुजे। जे इहा ॻाल्हि अव्हांजे ज़हन में पकी पुख़्ती थी वई त अव्हां लाइ ज़िंदगी गुज़ारणु बिना सवलो थी वेंदो। ख़ासि तौर ते अहिड़ियुनि हालतुनि में जॾहिं तव्हांजे चौधारी मौजूदु माण्हू तव्हांखे वधीक बर्दाश्त करणु न घुरंदा या तव्हांजी महबूब शइ अव्हां वटि मौजूदु न रहे। ज़िंदगी बेहद मुख़्तसिर आहे। जेकॾहिं अॼु अव्हां पंहिंजी ज़िंदगी जूं घड़ियूं विञाए रहिया आहियो त ईंदड़ सुभाणे अव्हांखे इहो ॿुधाईंदो हूंदो त ज़िंदगी तव्हांखे छॾे वञी रही आहे। जेतिरो जल्दी अव्हां पंहिंजी ज़िंदगी में मिलियल खज़ाननि मां फ़ाइदा हासिलु कयो ओतिरो ई अव्हां ज़िंदगी जो मज़ो माणे सघंदो। दुनिया में बेशुमार कामयाब माण्हू सुठी तालीम हासिलु न करे सघिया। उनजो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त तव्हां पढ़ाई में महिनत खां कमु न वठो। तव्हां जेको बि इल्मु हासिलु कंदा आहियो इहो अव्हांजो हथियार बणिजी वेंदो आहे। को बि माण्हू कामयाबी ताईं पहुची सघे थो पर शर्त इहा आहे त उहो शुरूआति त करे। पोइ भली उहा शुरूआति हिकु नंढड़ी शइ खां छो न हुजे। मां इन उमेद ते न पियो जीआं त जॾहिं मां पोड़ो थी वेंदुसि तव्हां मुंहिंजी माली सहारो बणिजंदो। पर असल ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां वॾा थींदो त पोइ तव्हांखे साथ ॾियण जी मुंहिंजी ज़िमेवारी ख़तमु थी वेंदी। तंहिंखां पोइ अव्हांखे इहो फ़ैसिलो करिणो आहे त तव्हां हिकु सुठे सफ़र में ऐं हिकु सुठे रंग में आहियो। पंहिंजे कौल जी पासदारी करियो पर ॿियनि मां इहा उमेद कॾहिं न रखो त हू बि ईअं तव्हां सां सुठो रवैयो ऐं सुठो सलूक कंदो। मूं हर साल लाइ केतिरियूं जेके से लॉटरियूं ख़रीद कयूं आहिनि पर सिर्फ़ु इनाम मोहबत ई आहे ऐं माण्हू तॾहिं ई हासिलु करे सघे थो जॾहिं दिलि सां सचाई हुजे। मूं अव्हांजो साथ हिन दुनिया में अलाए केतिरो हूंदो। अचो हिकु वक़्तु मिलियो आहे। मिलियल वक़्त जे ख़ज़ाने में मज़ो माणियूं। असीं नथा ॼाणूं त ईंदड़ ज़िंदगी में असांखे हिक ॿिए सां मिलणु नसीबु थिए अलाए न थिए। पर पंहिंजो तालीम ते ध्यानु ॾियो ऐं पंहिंजो सब्र सां ऐं सलीक़े सां ज़िंदगी घारियो ऐं गुज़ारियो। प्रोग्राम जी हिन मोड़ ते हिकु ख़ूबसूरत गीत पदमणी आई तला ते हे लखणी पाणी बदला दिले